अस्सलाम वालेकुम। कशिश टीवी ऑफिशियल में अवां खे भली कार। अॼु जी वीडियो में मां अवां खे ॿुधाईंदुमि त तव्हां पंहिंजी एंड्रॉयड मोबाइल जी स्क्रीन कहिड़े तरीक़े सां रिकॉर्ड करे सघो था। त वीडियो खे स्टार्ट करण खां पहिरियां सभिनी दोस्तनि खे हिकिड़ो नंढिड़ो अर्ज़ु आहे त अगरि तव्हां मुंहिंजे चैनल ते नया अची विया हो त चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं उनखां बाद में हिन घंटी खे ज़रूरु दबायो त जीअं फ्यूचर में अवां खे जेके बि वीडियोज़ अचनि उन्हनि जो नोटिफिकेशन मिलंदो रहे। तो सब खां पहिरियां तव्हांखे पंहिंजी मोबाइल स्क्रीन ते अची वञिणो आहे। तव्हांजे साम्हूं मोबाइल स्क्रीन ओपन थी वई आहे। उनखां बाद में तव्हांखे सभ खां पहिरियां प्ले स्टोर ते क्लिक करिणो आहे। प्ले स्टोर ते क्लिक करण खां बाद में हिते तव्हांखे प्ले स्टोर ओपन थी वेंदो। उनखां बाद में तव्हांखे हिते लिखिणो आहे AZ स्क्रीन रिकॉर्डर। पहिरें नंबर ते तव्हां वटि हीअ एप्लीकेशन अची वेंदी। त हीअ तक़रीबन 17 MB जी आहे। सिंपली हिन खे तव्हांखे इंस्टॉल करिणो आहे। तो जीअं तव्हां इंस्टॉल ते क्लिक कंदो त तव्हांजी एप्लीकेशन इंस्टॉल थियणु शुरू थी वेंदी। त मूं वटि हींअर एप्लीकेशन इंस्टॉल थियणु शुरू थी वई आहे। त हींअर तव्हां ॾिसी सघो था त मूं वटि एप्लीकेशन मुंहिंजे एंड्रॉयड मोबाइल फ़ोन में इंस्टॉल थी वई आहे। त हाणे कहिड़ी तरीक़े सां मां पंहिंजी मोबाइल स्क्रीन रिकॉर्ड करे सघां थो। सिंपली पहिरियां तव्हांखे हिन खे सेटिंग करणी पवंदी रिकॉर्डिंग जी। सिंपली मां हिते ओपन थो कयां त हिते तव्हां ॾिसी सघो था त हे कुझु ऑप्शन जे नाले सां अलाउ जे नाले सां चई रहियो आहे। सिंपली हिते असांखे अलाउ करिणो आहे ऐं उनखां बाद में हिते अलाउ परमिशन ते क्लिक करिणो आहे ऐं उनखां बाद में तव्हांखे थोरो बैक अचिणो आहे। बैक अचण खां बाद में हिन तरीक़े सां तव्हां वटि अची वेंदो। हिन खे सिंपली तव्हांखे ओके करिणो आहे। ओके करण खां पोइ तव्हांखे हितां मथां ड्रॉप डाउन मेन्यू में हिते हिन जो सेटिंग जो ऑप्शन अची रहियो हूंदो। सिंपली तव्हांखे हिते गेयर वारे आइकॉन ते क्लिक करिणो आहे। उनखां बाद में हिते तव्हां ॾिसी सघो था त कहिड़े तरीक़े जा टूल बॉक्स आहिनि। त फ़िलहालु हिन खे मां बंदि थो कयां। उनखां बाद में हिते तव्हांखे सेटिंग में अचिणो आहे। उनखां बाद में हिते तव्हां रेज़ोल्यूशन में ॾिसी सघो था त मैक्सिमम जेका रेज़ोल्यूशन हींअर सेट थियल आहे 1280 720 आहे। अगरि तव्हां हिन खे फुल HD में 1920 मल्टीप्लाई बाय 1080 में रिकॉर्डिंग करणु था चाहियो त तव्हां इहो सिलेक्ट करे सघो था। ठीकु आहे। मां नॉर्मली 720 में करणु थो चाहियां। उनखां बाद में जेको बिट रेट आहे तव्हां मैन्युअली बाय डिफ़ॉल्ट ऑटो ई रहणु ॾिजो हिन में। उनखां बाद में फ्रेम रेट जेको आहे इहो बि ऑटो हुजे। उनखां बाद में ऑटो रोटेशन वारो बि हुजे। उनखां बाद में हिते रिकॉर्ड ऑडियो तव्हां ॾिसी सघो था त हिन खे तव्हांखे रिकॉर्ड अगरि तव्हांखे ऑडियो रिकॉर्ड करिणो आहे त तव्हां उहो बि हिन में सेट करे सघो था। उनखां बाद में स्टोरेज जो आहे स्टोरेज खे तव्हांखे कुझु न आहे करिणो। उनखां बाद में फिक्स ग्रीन स्क्रीन इन जो बि तव्हांखे ऑफ रखणु ॾियणो आहे। उनखां बाद में सिंपली तव्हांखे हिते वापसि अचिणो आहे त तव्हांखे हिते डेस्कटॉप ते हिकिड़ो नंढिड़ो हिते आइकॉन हे वारो जेको मां मूव थो कयां इहो नज़र में अची रहियो हूंदो। सिंपली हिन ते तव्हां जरा क्लिक कंदो त उनखां बाद में हिते पहिरें नंबर ते तव्हांखे रिकॉर्ड स्क्रीन जो बटन हूंदो। तव्हां सिंपली हिन ते क्लिक कंदो त तव्हां खां बाद में हिते अलाउ AZ स्क्रीन रिकॉर्डर जो ईंदो। हिन खे अलाउ करिणो आहे। अलाउ करण खां बाद में हिते तव्हां ॾिसी सघो था स्टार्ट नाउ। उनखां बाद में स्टार्ट नाउ खे ॾिसी सघो था त काउंटडाउन शुरू थी वियो। उनखां बाद में अगरि तव्हां जेका बि शइ हिते स्क्रीन ते कंदो त तव्हांजी ऑटोमेटिक उहा रिकॉर्ड थियणु शुरू थी वेंदी। सिंपली मां हिते ड्रैग एंड ड्रॉप कयां थो। हिते फेसबुक तव्हांजे साम्हूं ओपन कयां थो। ठीकु आहे। त हे फेसबुक मुंहिंजो ओपन थी वियो। ठीकु आहे। उनखां बाद में मां हिन रिकॉर्डिंग खे स्टॉप थो कयां त सिंपली हिन विच वारे बटन खे क्लिक कंदुमि त मुंहिंजी रिकॉर्डिंग स्टॉप थी वेंदी ऐं हे तव्हांजो साम्हूं आहे जेका मां स्क्रीन रिकॉर्ड कई आहे। उनखां बाद में अगरि तव्हां जेका बि शइ हिते स्क्रीन ते कंदो त तव्हांजी ऑटोमेटिक उहा रिकॉर्ड थियणु शुरू थी वेंदी। सिंपली मां हिते ड्रैग एंड ड्रॉप कयां थो। हिते फेसबुक तव्हांजे साम्हूं ओपन कयां थो। ठीकु आहे। त अहिड़े तरीक़े सां तव्हां पंहिंजी जेका आहे वीडियो ट्यूटोरियल या तव्हां का वीडियो ठाहिणु चाहियो था पंहिंजी मोबाइल ते त अहिड़े तरीक़े सां पंहिंजी मोबाइल जी स्क्रीन खे रिकॉर्ड करे सघो था। त अॼु जी वीडियो में बस एतिरो ई हो। उमेद आहे तव्हांखे वीडियो पसंदि आई हूंदी। त वीडियो अगरि अव्हांखे पसंदि आई आहे त वीडियो खे लाइक ऐं शेयर ज़रूरु कजो। ऐं मोस्टली मां ॾिसां थो त मुंहिंजे चैनल ते जेके बि ॾिसण वारा आहिनि उहे नॉट सब्सक्राइबर आहिनि। त सभिनी दोस्तनि खे नंढिड़ो जेको अर्ज़ु आहे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं मुंहिंजे चैनल खे सपोर्ट कयो। इंशाअल्लाह तव्हांखे नेक्स्ट वीडियो में मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।